तोसा मोहब्बत थी वैया, तोसा चाहत थी वैया, तोखे हासिल करणो आ, गॾु जीअणो मरणो आ। तोसा मोहब्बत थी वैया, तोसा चाहत थी वैया, तोखे हासिल करणो आ, गॾु जीअणो मरणो आ। अस्सलाम वालेकुम यारी मदद मां सिंगर राहिल जो थियो तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो वञा त असांजे प्यारे दोस्त शुएब पठान जो बहितरीन यूट्यूब पेज आहे सिंध विद शुएब, जंहिंमें डॉक्यूमेंट्रीज़, व्लॉग्स ऐं इंटरव्यूज़ हूंदा, त हुनखे सब्सक्राइब करणु न विसारींदा। सिंध विद शुएब, थैंक यू वेरी मच, थैंक यू। तोसां मोहब्बत थी वैया, तोसां चाहत थी वैया, तोखे हासिल करणो आ, गॾु जीअणो मरणो